वीडियो में गाल कंदासीं सिंध जी मक़बूल तरीन फ़नकार फौज़िया सूमरे के बारे में। फौज़िया सूमरे जो एक किस्सो तव्हांजे लाइ खणी आहियूं, तमामु बहितरीन। ऐं उन खां अलावा फौज़िया सूमरे जो परस्तार तव्हांखे ॾसींदासीं, जेको कमो बेश 200 एल्बम जेको आहे सो फौज़िया सूमरे जा रखियो वेठो आहे, पहिरीं एल्बम खां वठी आख़िरी एल्बम ताईं। ऐं उन खां अलावा हिन वीडियो में तव्हांखे ॾसींदासीं त फौज़िया सूमरे जी जेका क़बर आहे उहा किथे मौजूदु आहे। ऐं उन खां अलावा हिकिड़ो अहिड़ो परस्तार आहे जेको 24 कलाक फौज़िया सूमरे जे क़बर ते वेठो आहे, बुहारियूं ॾेई, ऐं उन खां अलावा देखभाल पियो करे। दोस्तो, सिंध जी हिकु बहितरीन फ़नकार हुई फौज़िया सूमरो, जंहिंजा हज़ारनि जी तादाद में परस्तार मौजूदु हुया। ऐं अहिड़ा बि परस्तार हुया जेके अॼु ताईं बि फौज़िया सूमरे खे न विसारे सघिया। ऐं उहे पहिरीं एल्बम खां वठी आख़िरी एल्बम ताईं केस्टूं बि फौज़िया सूमरे जूं संभालियो रखियो वेठा आहिनि। ऐं फौज़िया सूमरे जी जेका पहिरीं एल्बम आई त बेक़दरा क़दुरु न कई। दोस्तो, इहा एल्बम तमामु घणी मक़बूल थी सिंध में। ऐं इहा एल्बम फौज़िया सूमरे PTV ते ॻायो हुयो। सभ खां पहिरीं एल्बम इहो ई रिलीज़ थियो फौज़िया सूमरे जो। जॾहिं इहो कलाम फौज़िया सूमरे ॻायो त फौज़िया सूमरे खे कंपनियुनि वारनि राब्ता कया ऐं खोड़ सारनि कंपनी वारनि फौज़िया सूमरे खे हज़ारे रुपयनि जी ऑफर बि कई त तव्हां मुंहिंजे कंपनीअ में अची ॻायो। छाजे करे जो फौज़िया सूमरो हिकु बहितरीन आवाज़ जी मालिक हुई। ऐं जॾहिं ॻाए पई त बाक़ाइदे दर्दनाक आवाज़ कढी पंहिंजो जेको आहे सो माण्हुनि जा मन मोहे पई छॾे। बहितरीन सिंध जी फ़नकार थी उभरी। दोस्तो, फौज़िया सूमरे हिकिड़ो परस्तार आहे जेको पहिरियों एल्बम खां वठी आख़िरी एल्बम ताईं, उहो तव्हांखे वीडियो जे आख़िर में ॾसींदासीं। ऐं उन खां अलावा फौज़िया सूमरे जी हे क़बर आहे जेका क़बर ॾिसी तमामु घणो ॾुख बि थिए पियो। छाजे करे जो फौज़िया सूमरो सिंध जी हिकु बहितरीन फ़नकार हुई। त फौज़िया सूमरे जी क़बर जीअं जलाल चांडे जी क़बर ठहियलु आहे, मज़ार वांगुरु ठहियलु आहे जिथे पढ़ पियल आहिनि। ऐं उन खां अलावा हज़ारनि जी तादाद में साल ई साल में माण्हू अची जीअं जलाल चांडे जी क़बर ते गुलनि जूं चादरूं चाढ़े ऐं दुआऊं घुरी वञनि था। अहिड़े तरीक़े सां फौज़िया सूमरे जी जेका क़बर आहे अहिड़े तरीक़े सां ठाही वञे त जीअं माण्हू अची जेको आहे सो फौज़िया सूमरे जी क़बर ते गुल बि निछावर कनि ऐं उन खां अलावा पंहिंजी दुआ बि घुरी वञनि। दोस्तो, फौज़िया सूमरो सिंध जी उहा गुलूकार आहे जेका पंहिंजे दौर में एॾो नालो ऐं एॾी इज़त कमाई, शोहरत कमाई, जेका अॼु 2025 में बि उहा क़ाइम ऐं दाइम आहे। अॼु ताईं बि फौज़िया सूमरे जा लखनि में परस्तार आहिनि जेके तमामु घणो फौज़िया सूमरे सां प्यार ऐं चाह कनि था। दोस्तो, नेक्स्ट वीडियो तव्हांजे लाइ खणी ईंदासीं त फौज़िया सूमरे खे हिकु फिल्म रिलीज़ करण जी ऑफर बि थी। घणा लख उन्हनि खे ॾिना विया फौज़िया सूमरे खे। छा फौज़िया सूमरे उहा फिल्म रिलीज़ कई हुई या उन जो इनकार करे छॾियो हुई, उहा नेक्स्ट वीडियो असांजी ईंदी। वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।